हिते असां ॿी अहम ख़बर हैदराबाद में शेयर करे रहिया आहियूं। सोशल वर्कर कशिश ख्वाजा के हिरासत करण वारो मामलो SSP हैदराबाद अमजद शेख इंक्वायरी जो हुक्म ॾेई छॾियो। SSP अमजद शेख सां सोशल वर्कर कशिश ख्वाजा संदस ऑफिस में मुलाकात कई आहे। SSP सोशल वर्कर की शिकायत ते इंचार्ज ह्यूमन राइट्स सेल के हुक्म ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में सोशल वर्कर कशिश ख्वाजा के हिरासत करण वारो मामलो जंहिंमें SSP हैदराबाद अमजद शेख इंक्वायरी जो हुक्म ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद में सोशल वर्कर आहे कशिश ख्वाजा, उनके हिरासत करण वारो मामलो आहे जो SSP हैदराबाद अमजद शेख नोटिस वठण ते इंक्वायरी जो हुक्म ॾेई छॾियो आहे। SSP अमजद शेख सां सोशल वर्कर कशिश ख्वाजा संदस ऑफिस में मुलाकात कई। हुन मौके ते SSP हुनजी जेका शिकायत हुई उनखे ॿुधो ऐं हुनजी हालत आहे इंचार्ज ह्यूमन राइट्स सेल मारिया सारो इंक्वायरी जो हुक्म ॾींदे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। SSP सोशल वर्कर कशिश ख्वाजा खे यकीन ॾियारियो आहे त खेसि मुकमिल इंसाफ़ फराहम कयो वेंदो। जेको बि शख़्स हुनखे हिरासत करे रहियो आहे हुन ख़िलाफ़ हर मुमकिन कार्रवाई जेका आहे उहा अमल में आंदी। ठीक है नसीर, अवां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।